नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा वेझो ईंदे ई जानवरनि जी मंडी में सुन्नत इब्राहिमी खे अदा करण जे लाइ क़ुर्बानी जी जानवरनि जी ख़रीदारी में वाज़ सबबि जानवरनि जी मंडी में हिकु जानवर जी एंट्री फ़ीस 400 रुपया रखी वई है, जॾहिं त माल पिड़ी में के बि सहूलियतूं न आहिनि। महांगाई जे करे वापारी ऐं ख़रीदारनि जो चवणु आहे त जानवर तमामु घणा महांगा थी पिया आहिनि, जॾहिं त वापारियुनि पारां चयो वियो आहे त जानवरनि खे सॼो साल खाराए पीआरे तयारु करियूं था, माल जी पिड़ी में असांखे मुनासिब अघु नथा मिलनि। असां लॻाया आहिनि 70,000। माण्हू चवनि पिया 45, 50, 45, 50। अच्छा, महांगाई जे दौर में ख़र्च इन में कोन थो निकिरे न, ख़र्च निकिरे त पोइ ॾेई छॾियूं न असांखे तक़रीबन न तो 50, 60 ताईं 70 ताईं वञे। असां 12 महीना चारियूं पिया न, महिनत था कयूं शाम सुबुह राति ॾींहुं। अच्छा, हिते तव्हां आया घणे जी पर्ची ॾिनी है, पिड़ी में कुझु सहूलियतूं आहिनि, रहण जूं, पाणी जूं? सर पाणी जूं त का कोन्हे, पैसनि जो पाणी आहे, हर शइ पैसनि जी आहे। बाक़ी हाणे सहूलियत पर्ची तो अञा ताईं कोन वरिती आहे हिननि, हाणे वापसी जी ॾिसूं छा था कनि। नहीं, पीढ़ी बिल्कुल जायज़ थी, आज कोई महंगाई नहीं है, नॉर्मल रेट है। मैंने भी अभी 2 बकरे लिए हैं और बिल्कुल नॉर्मल मिले, बिल्कुल नॉर्मल माहौल चल रहा है, मौसम भी अच्छा है और पीढ़ी भी नॉर्मल है। पानी वानी का सहूलत को रोड पे बिठाऊं मैं, सहूलत करी होंगी 400 माल माल दरमियानी हले सही हले। हाँ, माल जे हिसाब सां सही हले। पर्ची घणी अथव? पर्ची 400 रुपए। पाणी जी कुझु सहूलियत वग़ैरह? पाणी जी बीहण जी सहूलियत कोन्हे, रोड ते बीठा आहियूं, बीहण कोन था ॾियनि, पुलिस वारा ढोड़ायो कढनि पिया। ज़ाहिर अॻिते पहुचे चई असांखे रुला छॾियो आहे, पिड़ी जो का सहूलियत कोन आहे। जी हाँ, सही है, माल जे हिसाब सां सही खपे, माशाल्लाह सही है, दरमियानी हले पियो। मुल्ह अचायो करे वेठा आहिनि त ॿी ॻाल्हि आहे, पर माल सही खपे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।